नाज़रीन, भिटशा में डॉक्टर समेत वधीक ॿिनि ॼणनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे, जॾहिं त इंतज़ामिया अस्पताल अंदरि अखियुनि जे शोबे खे बंदि करे छॾियो आहे। वधीक तफ़सील ॾियण जे लाइ असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे मुनीर आकाश। जी मुनीर, छा तफ़सील आहिनि? जी भिटशा में जेको आहे सो कोरोना जो वधीक जेके आहिनि 2 केस ज़ाहिर थिया आहिनि। जेको आहे हिकु केस जेको आहे पुलिस एहलकार जी रिज़ल्ट पॉजिटिव अचण बैदि जेको आहे भिटशा में ख़ौफ़ फ़राज़ वधी वियो आहे। हिकु जवाबदार खे गिरफ़्तार थियण बैदि जेको एहलकारनि अज़हर ख़ास किली में बि कोरोना में वठिजी वियो आहे। टेस्ट पॉजिटिव अचण बैदि जेको आहे एहलकारनि खे घर में अंदरि आइसोलेट कयो वियो आहे। गुज़िरियल ॾींहुं गिरफ़्तार जवाबदार ख़ादिम भट्टी जी रिज़ल्ट पॉजिटिव अचण बैदि एहलकारनि ऐं अमलदारनि जूं टेस्टूं करायूं वयूं हुयूं, जिन मां हिकु एहलकार जी रिज़ल्ट पॉजिटिव अची वई आहे। वधीक हिकु एहलकार जी रिज़ल्ट पॉजिटिव अचण खां पोइ जेको आहे सो थाणे में ऐं भिटशा जे आसपास में ख़ौफ़ फ़िराज़ी जेका लहर छायल आहे, जॾहिं त एहलकार जी पॉजिटिव अचण खां पोइ जेको आहे ॿिनि बि जेके एहलकार आहिनि उन्हनि जूं टेस्टूं पिणु कराई पियूं। जॾहिं त सुबुह जेको आहे सवेरे जेको आहे सो भिटशा जी अस्पताल जेका सिविल अस्पताल आहे उन जे अखियुनि जे शोबे जे जेको आहे सो माहिर डॉक्टर अब्दुल गनी मीरजत में कोरोना में वठिजी वियो आहे। जॾहिं त उन जी टेस्ट पॉजिटिव अचण बैदि जेको आहे सो अस्पताल जी जेको अखियुनि जो शोबो जेको आहे सो उहो सील कयो वियो आहे ऐं जेके मुक्त डॉक्टर जेको अमलो आहे उन जूं जेको आहे टेस्टूं जेके आहिनि सो करायूं पियूं वञनि। जॾहिं त इन हवाले सां जेको आहे सो हींअर ताईं भिटशा में जेको आहिनि 7 जेके आहिनि कोरोना टेस्ट जेके आहिनि ज़ाहिर थी चुका आहिनि ऐं जेको आहे सो अञा बि जेके मुख़्तलिफ़ शोबनि सां ऐं जेके एहलकार आहिनि या डॉक्टर आहिनि उन जूं पिणु टेस्टूं करायूं पियूं वञनि। जी मुनीर, अवां जी महिरबानी।